नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अची पहुता आहियूं पाण महालक्ष्मी जे सॻिड़े ते। महालक्ष्मी सॻिड़े जी विधि पूजा डिटेल में मां वीडियो पहिरों ही विझी चुकी आहियां। तव्हां हे डिस्क्रिप्शन में लिंक ॾिसी सघो था। अॼु मां सिर्फ़ु तव्हांखे महालक्ष्मीअ जी सॻिड़े जी कथा ॿुधायां थी, त अचो कथा ॿुधूं। बोल महालक्ष्मी माता की जय। उज्जैन शहर में एक न्यायकारी ऐं धर्मात्मा राजा थी गुजरियो है, जंहिंजो नालो मंगलिक हो। हिन जे राज में शींह ऐं बकरी गॾु चरंदा हुआ। प्रजा हिन मां ॾाढो ख़ुशि हुई। हिकु ॾींहुं राजा शिकार कंदे कंदे हिकु जंगल में वञी निकितो। हुते ॾिठाई त गोपियूं महालक्ष्मी जी पूजा करे रही हुयूं। पूजा पूरी थी त हिकु गोपी राजा खे अची सॻिड़ो ॾिनो ऐं विर्त जी विधि ॿुधाई। जा हिन प्रकार आहे। बड्डे महीने जी सहाई अठी तिथीअ ते महालक्ष्मी जो विर्त रखी पूजा कजे। हैड रंग जे कचे सुट जी 16 तंदू अटे 16 गंढियूं ॾेई सॻिड़ो ॿधजे। वरी ऊंधायुनि में अठीअ तिथी ते विर्त रखी पूजन करे इहो सॻिड़ो छोड़जे। राजा सॻिड़ो वठी आणे पंहिंजी स्त्रीअ चंद्रवतीअ खे ॾिनो ऐं विर्त जी महिमा ॿुधाईंसि। पाण दरबार में हलियो वियो। पुठियां संदसि स्त्री अभिमान में भरिजी उहो सॻिड़ो खणी फिटो कई, जिन करे हुनखे ॾाढा दुख ॾिसणा पिया। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त राजा ऐं राणी जीअं प्रभात वेले उथिया त दरीअ खां राजा जी नज़र परे कंहिं ईंदड़ इंसान ते पई। पक करण लाइ हिन राणी खां पुछियो, पर राणी खेसि चयो त परियां त हिकिड़ो हिरण पियो अचे। हिन ते ॿई पाण में अची विड़ी पिया। आख़िर फ़ैसिलो कयां, जंहिंजो कूड़ निकिरंदो सो ही शहर छॾे हलियो वेंदो। राजा हिकदमि सिपाहियुनि खे दौड़ायो, जंहिं जल्द अची इहा ख़बर ॾिनी त बराबरि को इंसानु अची रहियो हो, जंहिं करे राजा राणीअ खे शहर निकाली ॾिनी। राणी ॾाढो दुखी थी पंधु कंदे कंदे रूपनगर नाले हिकु शहर में अची पहुती। बुख्य ऐं उन खां व्याकुल थी हिकु कुंभर वटि आई, जंहिंजी निहाई मां वेठे थांव कढिया, जे अधु कचा ऐं अधु पका पे निकिता, जंहिं करे हुतां राणी खे घटि वधि ॿुधणो पियो। हुतां निकिरी नदीअ वटि पाणी पीअण लाइ राणी आई ऐं जीअं ई नदीअ में बुक विधई त नदी बि सुकी पई। ही ॾाढो निराश थी करे हिकु बाग़ में अची वई। जीअं ई फल फूल पटण लॻी ऐं हथ विधाई त तीअं बाग़ बि भयावान थी वियो, जंहिं करे बाग़ जे माली हिन खे हुतां बि कढी छॾियो। राणी हुतां ते हिकु जोगी जी कुटिया में आई, जो हिकु ॾींहुं बिख पिनंदो ऐं 12 महीना वेही खाईंदो हो, पर अॼु खेसि किथां बि बिख न मिलियसि, जंहिं करे राणीअ मां कसूर कढणु लॻो। राणी खेसि पंहिंजी सॼी दुखनि जी दास्तान ॿुधाई, जंहिं करे जोगीअ खे दया अची वई ऐं हुनखे पाण वटि रहाई। जोगीअ जी शेवा कंदे कंदे राणी खे जरे घटि 12 महीना अची थिया। नेठि महालक्ष्मी जो विर्त रखण जो महीनो अची वियो। राणीअ विर्त रखी सिक सां सॻिड़ो ॿधो, जंहिं करे महालक्ष्मी हिन मथां प्रसन्न थी, जंहिं करे सुकल भाव साओ थी वियो। कुंभर जी नाई मां पका थांव निकिरण लॻा ऐं नदी वहण लॻी। सभिनी जॾहिं इहा हालत ॾिठी तॾहिं राणी खां अची माफ़ी वरिताऊं ऐं हुन ॾींहुं राजा मंगलिक शिकार कंदो अची हिन जोगी जी कुटिया वटि पहुतो। हुन वक़्तु राजा बुख्य ऐं उन में सतायल हो। जा ॻाल्हि हिन वज़ीर सां कई, पर वज़ीर खेसि चयो त अॼु महालक्ष्मी जो पवित्र विर्त आहे। अटो घी ऐं खंडु ॾियो त मां रोट पचाए अचां। वज़ीर कुटिया में वञी रोट पचायो त रोट सड़ी पियो। उन ते राणी खां खिल निकिरी वई ऐं वज़ीर खे चयईं त राजा खां अटो खंडु ऐं घी वठी अचु त आऊं तोखे रोट थी पचाए ॾियां। वज़ीर ईअं ई कयो ऐं राणी रोट पचाए ॾिनो। जो राजा खाधो, रोट अहिड़ो त स्वादी हो जो ॻाल्हि करण जी कान्हे। राजा वज़ीर खां हिन बाबति पुछियो, जंहिं समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। राजा कुटिया अंदरि घिरियो ऐं पंहिंजी स्त्रीअ चंद्रवती खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं जोगीअ खां मोकिलाए राणीअ खे पाण सां गॾु वठी रवानो थियो। जेको प्रेमी महालक्ष्मी जो विर्त रखी कथा कंदो या ॿुधंदो, हुनजी सभु मुरादूं पूरन थींदी। बोलो महालक्ष्मी माता की जय। त ही हो अॼु जी कथा। तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अॻिते अचण वारे सभिनि ॾिण वारनि जा पहिरों सां ई मां वीडियो विझी चुकी आहियां। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु चेक कंदो। त वरी मिलंदासीं हिकु नई इंफॉर्मेशन, हिकु नई कथा सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।